तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त हल्का रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सॼी दुनिया में अल्लाह जे प्यारनि वलियनि जी मज़ारनि ते सदाईं माण्हुनि जा मेला मतल हूंदा आहिनि। हिकिड़ा माण्हू ज़ियारतूं करे ईंदा आहिनि त वरी ॿिया ज़ियारतूं करे वेंदा आहिनि। अहिड़ी तरह सेवण तालुके जे यूनियन काउंसिल झांगारा में बि हिकु अल्लाह जे प्यारे वलीअ जी मज़ार आहे जंहिंजो नालो आहे पीर आरी सरकार, जंहिंजो हर साल जीअं हिन साल बि उर्स मुबारक 18 अप्रैल 2024 बरोज़ खमस जे ॾींहुं जुमे जी राति शुरू थी रहियो आहे। ही उर्स मुबारक दरगाह आरी पीर जा गादी नशीन सैयद मक़बूल अहमद शाह जीलानी, सैयद बचल शाह जीलानी, सैयद पीर माशूक अली शाह जीलानी हणाए रहिया आहिनि। हिन उर्स मुबारक में मुल्क पाकिस्तान ऐं सिंध जे अवाम खे ऐं असां पंहिंजे मुरीदनि खे शिरकत करण जी दावत ॾियूं था। पीर आरी सरकार अल्लाह जो प्यारो वली आहे, उन जे उर्स मुबारक में अवां ज़रूरु शिरकत कंदा।